इस्लामाबाद हाई कोर्ट में तहरीक इंसाफ जी चेयरमैन इमरान खान जी ज़मानतुनि वारी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। ॿुधणी जे हवाले सां अवां खे अपडेट कयो पिया। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस गुल हसन औरंगज़ेब केस जी ॿुधणी करे रहिया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया रजिस्ट्रार ऑफिस जा एतिराज़ आहिनि त अवां हाई कोर्ट आया पर ATC न विया। चीफ जस्टिस आमिर फारूक नमाज़न आहिनि। बिल्कुल 60 वरनि जे पीरसन लाइ बायोमेट्रिक कराइण मुश्किल आहे। वकील जी अदालत खे अहिड़ी आगाही भी मिली आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान जी ज़मानत वारियुनि दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। बिल्कुल नासिन अवां खे ॿुधायूं पिया चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस गुल हसन औरंगज़ेब केस जी ॿुधणी करे रहिया आहिनि। रजिस्ट्रार ऑफिस जा एतिराज़ आहिनि त अवां हाई कोर्ट आया पर ATC न विया। चीफ जस्टिस आमिर फारूक रमासन आहे जॾहिं त वकील अदालत खे आगाही ॾिनी त 60 वरनि जे पीरसन लाइ बायोमेट्रिक कराइण मुश्किल आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान जी ज़मानत वारी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे इब्राहिम कुंभर जी। इब्राहिम अपडेट कजो। जी बिल्कुल चीफ जस्टिस सब्राई में डिविजनल बेंच इमरान खान जो हिफ़ाज़ती ज़मानत दरख़्वास्त उन्हनि ते ॿुधणी करे रहिया। इमरान खान जे वकील जेके उन्हनि जी टीम पेश थी आहे। जीअं त दरख़्वास्त ते एतिराज़ लॻो हिकिड़ो एतिराज़ जेको थियो आहे बायोमेट्रिक जो उहो ख़तमु करायो वियो आहे ऐं जॾहिं त ॿियो एतिराज़ जेको थियो उहो रजिस्ट्रार ऑफिस इहो हुयो त सेशन कोर्ट बदिरां सिधो डायरेक्ट जेको थियो हिफ़ाज़ती ज़मानत जे लाइ हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। उन ते इमरान खान जो वकील दलील ॾेई रहियो आहे। इमरान खान जे वकील चवणु आहे त 60 सालनि जी उमिरि में बायोमेट्रिक सिस्टम जेको थियो आहे उन में कुझु मसइला थियनि था। जीअं त चीफ जस्टिस जो चवणो 60 सालनि जी जमार में माण्हुनि जा आङूठे जा निशान ख़तमु थी वञनि था। वकील जो इहो पिणु चवणु लाहौर हाई कोर्ट जेको थियो आहे उहो इमरान खान खे हिफ़ाज़ती ज़मानत ॾिनी हुई। हिक ई वक़्तु मुख़्तलिफ़ केसनि में ज़मानत ॾिनी हुई ऐं लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो जेको थियो उहो पढ़ी ॿुधाईंदुसि। जंहिं ते चीफ जस्टिस जो चवणो त अवां पहिरीं मुतमिन करियो त जेके एतिराज़ आहे त ट्रायल कोर्ट में बि छो न आया विया आहियो ऐं पहिरीं जेको थियो हाई कोर्ट में छो आया आहियो। पहिरीं उन ते मुतमिन करियो। उन खां पोइ जेको फ़ैसिलो आहे उहो उनखे पढ़ी ॿुधायो। हिन वक़्तु इमरान खान जे वकील जा दलील जारी आहिनि। उनजी इस्तदा इमरान खान खे हिफ़ाज़ती ज़मानत ॾिनी वञे। इमरान खान अदालतुनि में पेश थियण जे लाइ तयारु आहिनि। जेके केस आहिनि उहे सियासी नोइज़ जा केस आहिनि। हिन वक़्तु ॿुधणी जारी आहे। जी।